वाही पांदी वेझो ने गाज जे तेज़ वहकरनि ॿिनि ॼणनि जी हयाती खसे वरिती। ॻोठ सिमवासी मोहबली चांडियो ने चांडकियो में जनत मोहम्मद मूसा कलोई ने गाज जे पाणी में ॿुॾी फौत थींदड़नि जे घर में कोहराम मची वियो। वाही पांदी वेझो काथे जे जाबलू इलाइक़नि मां वही ईंदड़ ने गाज ने चांडकियो जे पाणी में ॿ ॼणा ॿुॾी फौत थी विया। ॿुॾी फौत थींदड़नि में गाज डेम ते चौकीदारी जी नौकरी कंदड़ मोहम्मद मूसा कलोई ऐं ॻोठ सिमवासी मोहबली चांडियो शामिल आहिनि। ॿुधायो वञे थो त मोहम्मद मूसा कलोई पेर तिरकण सबब ने गाज जे पाणी में किरी ॿुॾी फौत थी वियो, जंहिं बाद उते मौजूद माण्हुनि लाश खे पाणी खां ॿाहिरि कढी संदसि वारसनि खे इतला कयो, जिन वाक़े वारे जाइ ते पहुची लाश खणाए ॻोठ रवाना थी विया। ॿिए पासे ॻोठ सिमवासी मोहबली चांडियो पिणु ने चांडकियो जे पाणी में वहिंजंदे उन कुंभ में ॿुॾी फौत थी वियो। ॿुॾी फौत थींदड़नि जा मड़ संदन घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। जनत ॿिनि ॼणनि जे फौत थियण वारे अफ़सोसनाक ख़बर ते इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई। गुलाब लाशारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, वाही पांधी।